कराची की मच्छर कॉलोनी में जुनूनी हुजूम अथा बिन सिंधी नौजवान की बेदर्दी से कत्ल कयल वारे वाक़े खिलाफ दौड़ शहर में जस्कम कारकुनन पारा एहतजाज किया हो। रिपोर्ट कर रहा है बाबर वसाण। कराची के मच्छर कॉलोनी वाक़े खिलाफ दौड़ में जिस्कम कारकुनन सईद अहमद खास के लिए मुंतजिर वगड़ रहीम सिंधी एसीयूपी अगवान डॉक्टर मुजाहिद की अगवानी में प्रेस क्लब दौड़ के एहतजाजी मुजाहरो करे सख्त नारेबाजी कई। उन मौके ते मुजाहिरीन टाइम न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। आए ॾींहुं सिंधी नौजवाननि जो क़त्ल यकीनन इहो मक़सदु जेको आहे सो उहो असां ॼाणनि त तव्हां जेको आहे सो कराची तव्हांजो न आहे, कराची जा वारिस मालिक तव्हां न आहियो, पर असीं चऊं था उहा थियनि भुल आहे। हिन कराची जा वतन सिंध जा वारिस ऐं मालिक असां सिंधी आहियूं, ॿियो केर बि न आहे। ऐं असांखे पंहिंजे शहरनि में ईअं चिचले मारे लाशो चिलाइण उहो जेको आहे सो सभु कुझु असीं ईअं असांजो पीपल्स पार्टी जे आशीर्वाद सां थिए थो। जेकर हिते कंहिं बि धारे जो माण्हू अगरि शहीद थिए हा या मारियो वञे हा त यकीनन सॼी जेका आहे कराची बरी थिए हा। उते जेका आहे चीफ जस्टिस बि सोटो मोटो वठे हा, वज़ीर आला ऐं बिलावल बि ताहूं कनि हा, रड़ियूं कनि हा असेंबली जे फ्लोरनि ते। पर सिंधी माण्हुनि जो जेको आहे सो खून एतिरो सस्तो थी वियो आहे। असां ॿुधाइण था चाहियूं वक़्त जे हुकुमराननि खे तव्हां वक़्त ब वक़्तु 14 साल दौर में जेका सिंध जे मथां ही दहशत ऐं वहशत फैलायो आहे, इन जो हिसाब तव्हांखे सिंधी माण्हू ज़रूरु वठंदा। बाक़ी मच्छर कॉलोनी में जेको वाक़ियो पेश आयो आहे उहो सरेआम पुलिस जी सरपरस्ती में जॾहिं उते माण्हू सिंधी नौजवाननि खे पथर हणनि पिया, लठियूं हणनि पिया, त उते पुलिस मौजूदु हुई ऐं हू कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न पिया कनि। असां सिंध गवर्नमेंट खां ख़ासि तौर ते चीफ जस्टिस ऑफ सिंध अहमद अली शेख साहब खे गुज़ारिश कंदासीं त तकिड़ो सोमोटो वठी ऐं इन ते एक्शन खयो वञे ऐं जेके सिंधी इंजीनियरनि जा कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कराए फांसीअ जी सज़ा ॾिनी वञे। मुज़ाहिरीन चयो कातिलनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे जीअं आईंदा अहिड़े वाक़िअनि ते ज़ाब्तो अची सघे। कैमरामैन न्याज़ अब्बासी सां गॾु बाबर वसाण, टाइम न्यूज़ दौड़।